कोट सराय सोलंकी ताकि महाजन जा दोस्तों अस्सलाम वालेकुम जी भुट्टो दोस्तों आज ॾाढी ख़ुशी थी है आऊं भी 85 का वठी इलेक्शन विड़ा पर अॼु सराय सोलंकी में पहिरियों दफ़ो मज़ो अचे अल्हम्दुलिल्लाह असांजो काफ़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो काफ़िलो अल्हम्दुलिल्लाह वधे पियो इंशाअल्लाह हाणे बुला खान भी खटंदासीं कोठरी भी खटंदासीं मांझंद भी खटंदासीं सेवण भी खटंदासीं इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी जमात पाण सभिनी खे पंहिंजो मुस्तक़बिल पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल पाकिस्तान जो मुस्तक़बिल पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वापसि आहे और गारंटी से अगर अवांखे चवां थो त कॾहिं बि का बेड़ी मूंखे पार्टी ॾेखारियो जे सिंध जी ख़िदमत कई या सिंध सां सची हुजे का भी मूंखे हिकिड़ी पार्टी ॾेखारियो ऐं नाला खणी बि उहो चवंदुसि का बि पार्टी सिंध सां सची न उहे जॾहिं वफ़ाक़ में आया सिंध खे कुझु कोन सिंध खे अगरि मिलियो अगर नौकरी मिली आऊं या गारंटी से गाल कया तो सॼी सिंध में अगर ॾिनी तो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने कंहिं पार्टी नौकरी कान्हे मूं आज़ाद इलेक्शनूं भी खटियूं आहिनि तालुक असांजो सभिनी सां रहियो पर सिंधियुनि जो मुस्तक़बिल पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे अॼु छो यादि कयो थो वञे अज जले पाकिस्तान इक़्तिसादी तौर ते हालात खराब थी विया आहिनि अज भुट्टे खे छो यादि कयो पियो अॼु उहे मीडिया जा माण्हू अॼु उहे इदारा चवनि था त काश अॼु भुट्टो हुजे हा भुट्टे न बल्कि सिंध में न बल्कि पाकिस्तान में बैन अक़वामी सतह ते पाकिस्तान जो ऐं सिंध जो नालो ॻाटूं ऊचियूं कनि उन खां पोइ शहादत माणे हिन धरतीअ ते पंहिंजो सिर ॾेई सिंधी माण्हुनि जे दिलि में ऐं पाकिस्तान जे माण्हुनि जे दिलि में पंहिंजी मोहबत पैदा कई उन खां पोइ जॾहिं ख़्याल पैदा थियो चऊं त हाणे भुट्टो हलियो वियो हाणे कुझु कोन्हे पर न ईअं न थियो छो त भुट्टे जो रत अहिड़ो कोन हो जंहिंमां बचावड़ा पैदा न थिया बेनज़ीर साहब पैदा थी जंहिं हिन मुल्क में पाण खे मल्हायो भुट्टे साहब जूं सिकूं अगरि कंहिं लाथियूं त उहो बेनज़ीर भुट्टो लाथियो उन खां पोइ अॼु मुंहिंजो घाट फ़ख़ुर सां ऊचो आहे का भी पार्टी हुजे चाहे वह सिंध की गाल कंदड़ हुजे चाहे वह पाकिस्तान की गाल कंदड़ हुजे पहिरीं त पाकिस्तान की पार्टियुनि खां इहा पुछां थो हिकिड़ी सिंध जी नियाणी उहा जॾहिं पंजाब जी धरतीअ ते सिर ॾेई सघे थी त मूंखे ॿुधायो ॿियो कहिड़ो पंजाब जो या ॿिए कहिड़े सूबे जो लीडर जे सिंध ते अची पंहिंजा सिर ॾिना केर बि न हिते इलाक़ाई सियासत कई थी वञे माण्हुनि खे प्रेशराइज़ करियो थो वञे माण्हू प्रेशर में न अचो तव्हां ई असां ते फर्ज़ जे तव्हां सियासत करियो था त पोइ उहा ॻाल्हि कयो अगरि सियासत करियो था मुक़ाबिलो कयो तव्हांजा इतिहाद थिया आहिनि उन्हनि जे अॻुवाणनि खे ॾिसो असांजे अॻुवाणनि खे बि ॾिसो तव्हां भेटा कयो अॼु बि बेनज़ीर साहब अगरि हिन ख़िते मां हली वई आहे ख़ुदा जो कसम आहे जंहिंमें तव्हां तस्वीर ॾिसंदव त तव्हांखे अञा बि खिलंदी ॾिसंदी असांजे इतिहाद वारा हाणे हिननि जा फोटो त ॾिसो चुंगे हींअर बोर्ड मां कढी आया छा इहे इलेक्शनूं हिननि सां विढ़ंदा छा इहे मुस्तक़बिल तव्हांजो संवारींदा न ये पाण खे भी संवारे कोन था सघनि ये पाण खे भी खटे कोन था सघनि मूंखे कंहिं चयो त इन जीटीए ठाही जीटीए ठाहियो जंहिंमें एसयूपी वारा
ऐं जीअं सिंध वारा ऐं ॿियूं पार्टियूं वञी गॾु थियूं आहिनि हाणे छा थींदो हे मूंखां सवाल था कनि जेके केटीएन वारा बीठा आहिनि या हे बीठा आहिनि आउं पहिरीं हिननि खां पुछां थो त बाबा जीटीए त परे जी ॻाल्हि पहिरीं हिन कलंदर फ़क़ीर खां त खटे ॾेखारे खटे मूं फ़क़ीर खां कोन था सघनि ॻाल्हियूं वॾियूं अरे बाबा ॻाल्हियूं वॾियूं न करियो तंहिं करे माण्हू अवी सम्झो हिन इलेक्शनूं कॾहिं बि कोन खटियूं आहिनि अगर इन हिकिड़ी इलेक्शन खटी है तॾहिं बि मलिक असद सिकंदर हिन सां गॾो तॾहिं खटियो डॉक्टर सिकंदर अगर इलेक्शनूं खटियूं आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी मलिक असद सिकंदर सां गॾु खटियूं आहिनि जॾहिं इहे गद्दार थिया जॾहिं इहे मुख़बर थिया जॾहिं इहे दलाल थिया तॾहिं माण्हुनि खे पंहिंजे घर मोकिले छॾियो हिते जे माण्हुनि हमेशह जामशोर जे माण्हुनि ॾाढ जो मुक़ाबिलो कयो हे आसरे में हूंदा आहिनि इंसान विढ़ंदो आहे सियासत कंदो आहे त पंहिंजी ताक़त ऐं मुर्शीअ ते कंदो आहे ॿिए अलाह जे भरोसे ते ही न अलाह जे भरोसे ते था इलेक्शन कनि न पंहिंजी ख़ुदा मुर्शी ॾिजनि ही पराई मुर्शीअ ते असरु कंदा पराई मुर्शीअ ते कहिड़ियूं इलेक्शन विढ़बियूं इलेक्शनूं मुड़ुस विढ़ंदा आहिनि भाॼा इलेक्शन कहिड़ियूं विढ़ंदियूं हिननि खे असां एतिरे दफ़ा कहिड़ो आहे ख़ुदा जो कसम असांखे खटंदे शर्म थो अचे हुनखे हाराईंदे शर्म कोन छा इहे इलेक्शन विढ़ंदासीं असां इंशाअल्लाह असीं सचे हक़ ते आहियूं असां ग़रीबनि जो साथ ॾिनो असां सियासत खे पुठियां रखी ग़रीबनि जे अजनि लाइ विढ़ियासीं ऐं आउं वरी तव्हां सां वचन कयां थो अलाह न करे अव्हां ते को ॾुखियो ॾींहुं आयो पर आयो त मलिक असद सिकंदर पाकिस्तान पीपल्स पार्टी अव्हां सां गॾु उम्मीद है त तव्हां पीपल्स पार्टी जूं कुर्बानियूं ऐं हिन वीचारनि यतीमनि खे बि ॾिसंदव जेके असांजे साम्हूं बीठा आहिनि फ़ैसिलो तव्हांजे हथ मां उम्मीद है त 15 तारीख़ ते इंशाअल्लाह पीपल्स पार्टी जो सिज उभरंदो ऐं तव्हां असांखे सपोर्ट करे हितां सोभारो कंदव जीअं भुटो जीअं भिड़ंदो